अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी दोस्तों धमाकेदार तव्हां कहानी ॿुधाईंदा रहूं जेका कि हाणे अचण वारी आहे। नेक्स्ट एपिसोड जा कुछ अहिड़ा सीन इहो ॿुधाईंदासीं छा मीर हाणे नेक्स्ट एपिसोड में मूसा खे मारे छॾींदो या मूसा जेको आहे मीर जो सिर खणंदो। इन ॿिन्ही मां हाणे केरु बचंदो, या वरी मूसा खे मीर ज़ख़्मी करे नैना खे हितां वठी वेंदो या भावल वरी मीर खे लिटाए विझंदो। पहिरियां वीडियो खे दोस्तों पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहानी सम्झ में अचे ऐं थी सघे तो उदासी टीवी यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इनखे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों नेक्स्ट एपिसोड में मूसा ऐं मीर हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं अची वेंदा आहिनि, लेकिन मीर लिकी करे वार करण जी कोशिशि कंदो आहे ऐं मूसा ललकारींदो आहे त साम्हूं अच मुड़ुसु माण्हू आहिनि त मूंसां विड़ी ॾेखार। पोइ मूसा जॾहिं उन खे मीर खे तंग कंदो आहे नेठि मीर लही ईंदो आहे मूसा जे साम्हूं अची बीहंदो आहे ऐं इहा ॻाल्हि कंदो आहे मां तोखे नथो मारणु चाहियां लेकिन नैना मुंहिंजे हवाले कर। पोइ इन्हनि जी दोस्तनि जी ॿिन्ही जी वेड़ थींदी आहे आम्हूं साम्हूं, लेकिन हिते भावल बि ईंदो आहे ऐं वॾो गंद थींदो आहे। मीर वॾो गंद कंदो आहे, मूसा सां पुराणियूं यारियूं विसारे छॾींदो आहे, लेकिन मूसा खे मारींदो न आहे मीर ऐं मीर खे बि जान खां जेको आहे मूसा न आहे मारींदो, लेकिन ज़ख़्मी त इहे थींदा। ठीकु आहे न दोस्तों। ऐं वॾी कोशिशि कंदो मीर त मां नैना खे वठी वञा, मूसा खे ज़ख़्मी करे गोलियूं माना टंगनि में ॿाहुनि में हणी करे। अहिड़े हिसाब सां मीर पंहिंजी पूरी कोशिशि कंदो ऐं मूसा बि इहा कोशिशि कंदो त मां नैना मीर जे हवाले न कयां। इन्हनि दोस्तनि जी हिते वेड़ बि थींदी ऐं इन शइ जो हाशू वारा बि फ़ाइदो वठंदा, उहे बि हिते पुॼण जी कोशिशि कंदा, लेकिन हाशू वारनि खे जेको आहे भावल जेको आहे रिझाए विझंदो आहे। भावल उन्हनि खे रस्तो रोके वठंदो आहे। आहिस्ता आहिस्ता हाशू जा माण्हू भावल ख़तमु कंदो वेंदो आहे। हाशू ऐं वरी भावल सां फासी वेंदो आहे, उन जो मसइलो उन्हनि जे आम्हूं साम्हूं अची वेंदा आहिनि, जंहिंजे करे मूसा तां कुझु वज़न हटी वेंदो आहे। लेकिन इहो त मसइलो मूसा जे लाइ आहे जिते मूसा फाथो आहे, मूसा लाइ मुसीबतूं आहिनि ई आहिनि। दोस्तों हर अपडेट तव्हांखे सभु खां पहिरियां असां इन चैनल ते ॾींदा आहियूं। महिरबानी करे उदासी टीवी यूट्यूब चैनल खे हाणे सब्सक्राइब करे छॾियो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।